अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जल फर्जम या कायम आले मुहम्मद। जीअं त नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं ॻोठ करमदाद कोसो में, जीअं त असांजा ख़तीब आले मोहम्मद मौलाना मुजाहिद हुसैन चांडियो साहब मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़सदु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुतलिक़ ऐं साईं जन सां जेके सो इन अशरा मुहर्रम जे हवाले सां त साईं जन मुख़्तलिफ़ हंधनि ते अशरा मुहर्रम ज़िक्र अलबित अलैहिस्सलाम बयानु कयो। उन हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, संदनि जा कहिड़ा वीचार। साईं सभु खां पहिरीं त अस्सलामु अलैकुम या अली मदद लाबाइक या हुसैन, तव्हां अशरा मुहर्रम जे मुतलिक़ थोरो आगाही ॾींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्हम्दुलिल्लाह अयाम अज़ा पहिरीं मुहर्रम खां ॾहीं मुहर्रम ताईं पूरे मुल्क में अमन अमान सां थी गुज़रिया ऐं दुआ आहे त अल्लाह साईं अॻिते बि रहम फरमाए। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जूं मजलिसूं, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको ज़िक्र आहे उन में वसी पैमाने ते बरकत अची रही आहे ऐं उन में जेके असांजा उलमा आहिनि, ख़ुतबा आहिनि या ज़ाकिरीन जेके आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो कमु करणु घुरिजे त हू मिंबर इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते, मिंबर रसूल ते अहिड़े सुहिणे अंदाज़ में पैगाम ॾियनि त न फ़क़ति असां शीयनि जी मजलिस महसूसु थिए बल्कि तमामु मुसलमाननि इंसाननि जो प्रोग्राम महसूसु थिए। इन जे करे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो दरवाज़ो करबला मोहल्ला में हर वक़्तु खुलियल रखियो हो ताकी को अचे ऐं हुर बणिजी वञे। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ई न खुलियल दरवाज़े जी बरकत हुई त केतिरा ई करबला मोहल्ला में आया ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लश्कर में शामिल थी विया। लिहाज़ा असांखे बि इहो करणु खपे त प्यार ऐं मुहबत जो दर्स ॾियणु खपे ऐं हक़ीक़ी अंदाज़ में पैगाम करबला पहुचाइणु खपे। मक़सदु इमाम हुसैन अलैहिस्सलाम या करबला जो मक़सदु छा आहे, जीअं आम सामाईन ते इहो पैगाम आसान तरीक़े सां पहुची सघे, इन हवाले सां आगाही करिजे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको मक़सदु आहे त हर दौर में तव्हां ज़ालिम जी मुखालिफ़त कयो ऐं तव्हां मज़लूम जी हिमायत कयो। इस्लाम अल्लाह जो हिकिड़ो मुकमल आइन दीन आहे। उन दीन में रही करे तव्हां निज़ाम अदल खे फॉलो कयो, मज़लूमनि जी मदद कयो ऐं हक़ीक़ी जेके आसार आहिनि इस्लाम जा उहे तव्हां माण्हुनि ताईं पहुचायो, जंहिंमें गैरत आहे, हया आहे, अदुल आहे, इंसाफ़ आहे। अदल अली जो जेको क़याम आहे उहो ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो करबला में मक़सदु हो त काइनात में अलीअ वारी अदालत क़ाइमु कई वञे। तक़रीबन तव्हां अशरा मुहर्रम काफ़ी सालनि खां वठी मुख़्तलिफ़ जॻहनि ते पढ़ंदा पिया अचो। हिन साल तव्हां अशरा मुहर्रम किथे पढ़ियो या उन खां पोइ हाणे जी तरतीब सां मजलिस तव्हांखे किथे किथे मिलियल आहे? अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध में मजालिस जो सिलसिलो हली रहियो आहे ऐं असांजो ज़िले बदीन में अशरो हुयो ऐं हींअर असीं हिन ॻोठ में मौजूदु आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी जॻहियुनि ते असीं वरी तनज़ीमी माण्हू बि आहियूं, किथे शरीक बि थियूं था, किथे मजलिसुनि ते बि वञूं था। लिहाज़ा असांजी कोशिशि इहा आहे त हर जॻह ते पहुचूं ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़िक्र खे आम कयूं ऐं माण्हुनि खे प्यार ऐं मुहबत जो दर्स ॾियूं। आख़िरी सवाल, अशरा मुहर्रम पूरो थी वियो ऐं मथां अरबईन जे विचल में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानसरां जी यादि में उन हवाले सां अज़ादारान ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम में कहिड़ी तयारी वठणु घुरिजे? जीअं त अरबईन ताईं तयारी जे हवाले सां असां तव्हां सभिनी ते ज़िमेदारी आहे त मुहर्रम खां बाद बीदे 8 रबीउल अव्वल ताईं ही 2 महीना 8 ॾींहं मुसलसिल अयाम अज़ा आहिनि। असां सभिनीनि खे मज़हबी माहौल में ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इश्क़ ऐं अक़ीदत में रहणु खपे। अहिड़ो को बि अमल असांखे हूअं बि न करणु खपे, पर ख़ुसूसन जेके हीअ अयाम आहिनि असांखे वधि में वधि कोशिशि करणु खपे जेके असांजूं मजलिसूं आहिनि, जेके अज़ादारनि जा काफ़िला आहिनि, उन्हनि ॾांहुं मुतवजो हुजूं ऐं पंहिंजे नंढे नस्ल खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पैगाम ॾांहुं मुतवजो करियूं। जीअं त साईं मौलाना मुजाहिद हुसैन चांडियो साहब ॿुधायो त मक़सदु इमाम हुसैन इहो ई आहे त हक़ सां ॼमी वियो ऐं जॾहिं त जिते बि नाहक थिए, ज़ुल्म थिए त उते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम अॻियां ॼमी वियो त भली चाहे छो न जान जो ही जान ई ॼणी पए। ऐं तमामु तर मोमिनीन अज़ादारान इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे अरबईन खां वेंदे रबीउल अव्वल जे काफ़िले ताईं मुकमल तौर ते तयारी वठणु घुरिजे ऐं मक़सदु इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जेतिरो थी सघे त हू पंहिंजे वसार उनखे वसी कनि। पंहिंजे बादशाह जान खे ॾींदा इजाज़तूं राजा शजर बाज़ा कर फ़ी अमान अल्लाह अल्लाह निगहबान।